एक पाकिस्तानी शख्स इंसानियत जो आला मिसाल कायम करे छड़ियो। हुन ख़ामोशीअ सां तुर्की ऐं शाम में ज़लज़ले मुतासिरनि लाइ $30 मिलियन $8.5 अरब रुपया इमदाद ॾेई छॾी ऐं पंहिंजो नालो बि ज़ाहिर न कयो। तुर्क ख़बरुनि जी एजेंसी मूजिबि हिकु पाकिस्तानी शख्स अमरीका में तुर्की जे सफ़ारतखाने में दाख़िल थियो ऐं $30 मिलियन इमदाद ॾेई पंहिंजी सुञाणप ज़ाहिर करण खां सवाइ हलियो वियो। उन हवाले सां ट्विटर ते जारी कयल पोस्ट में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हिकु पाकिस्तानी तरफ़ां तुर्की ऐं शाम जे ज़लज़ले मुतासिरनि लाइ ख़ामोशी सां $30 मिलियन इमदाद ॾियण जो अमल संदसि दिलि खे छुहियो आहे। वज़ीर आज़म चयो त अवाम जी ख़िदमत जा अहिड़ा शानदार मिसाल मौजूदु आहिनि जेके इंसानियत खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल बणाइनि था। वाज़े रहे त तुर्की ऐं शाम में ज़लज़ले सबबि 24,000 खां वधीक माण्हू फ़ौत ऐं हज़ारे ज़ख़्मी थी चुका आहिनि। गॾियल क़ौमुनि जे वर्ल्ड फूड प्रोग्राम तुर्की ऐं शाम ताईं ख़ुराक पहुचाइण लाइ $77 मिलियन जी अपील कई आहे।